हाणे असां बिला ताख़िर जे मोहतरम जनाब असांजो प्यारो अज़ीज़ दोस्त मौलवी मोहम्मद सलीम भुट्टो सिकंदरी साहब असां आवाज़ जाडो ईंदो ऐं अवां असांखे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान ॿुधाईंदो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारे हैदरी, नारे हैदरी, फैज़ान शम्सुल उलमा, दरगाह आलिया आरिजा शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अस्रा हबीबहु मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा सुम्मा ज़हबहु इला फ़ौक़ सिदरतिल मुंतहा व अजलसहु फ़ौक़ल अर्शि कमा क़ाल फ़कान क़ाब क़ौसैन औ अदना फ़कल्लमहु बिकलामिन करीमिन व अज़ीमिन कमा क़ाल फ़अौहा इला अब्दिही मा औहा फ़अरा नबियुना जमालहु व हुस्न ज़ातिही बिशानिन अज़ीमिन व करीमिन कमा क़ाल मा ज़ाग़ल बसरु व मा तग़ा वस्सलातु वस्सलामु अला मज़ार जलालिही व सिफ़ातिही व कमालिही मुहम्मदिन साहिबित ताज वल मिअराज वल बुराक़ व ख़तमिन नुबुव्वह व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्लाह अल्लाह किए जाने से अल्लाह नहीं मिलता, बस अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं। या हुज पिरन वट या कर पिरन जी पचार इनन बिनी धुर का धार शल कादिर कैखे न करे। अम्द सलात का बाद मुअज़्ज़ज़ सामाईन, बिलखुसूस स्टेज ते वेठल कसीर तादाद में उलमाए किराम हुफ़ाज़ इज़ाम मुझा मानवारा प्यारा दोस्तों अजीज़ो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों मुनासिब कोन हो त असांजा माया नाज़ ख़तीब अहले सुन्नत हज़रत अल्लामा साईं मुफ्ती खलील अहमद चन्ना हुसैनी इनक़िलाबी अतालल्लाहु उमरहू जिन खां मथां ख़िताब कयां, पर साईं बुलबुले बाग़े हुसैनिया क़ारी ग़ुलाम अकबर सेड़ो हुसैनी साहब जन जो मुझे मथां वॾो एहसान जो साईं जन हुकुम फरमायो त अवां 2 मिंट तकीर कयो। दोस्तों अॼोकी हीअ पुरवकार महफ़िल बाबरकत महफ़िल शम्सुल उलमा हज़रत क़िबला साईं मखदूम ताज मोहम्मद अल आरिजवी रहमतुल्लाहि ताला अलैहि जो 109 सालियानो उर्स मुबारक मल्हायो पियो वञे। इहा साईं जन जी करम नवाज़ी आहे जो साईं जन जा पोयर जिन ई सोनो प्रोग्राम सजायो आहे। बिलखुसूस मौजूदा साईं हज़रत क़िबला साईं ताज मोहम्मद दामत बरकातुहुल आलिया ऐं मुंहिंजो मानवारो प्यारो दोस्त साईं सिराज अहमद ऐं उन खां अलावा साईं मेराज अहमद। मां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां जो साईं जन मुंहिंजे ॻोठ महफ़िल हुस्न क़िरात में कुर्ब जा कदम खणी करे अचे दावत पेश कयूं
साईं जन जे हुकम ते हाज़िर थियो आहियां। दोस्तो घणो टाइम न वठंदुसि, टिपरी जी नमाज़ जो भी टाइम थी वियो आहे। अवां जेतिरा भी वेठा हो जागो पिया त इश्क मोहब्बत सां गॾिजी दुरूद व सलाम जो नज़रानो अक़ीदत सां मोहब्बत सां गॾिजी पढ़ायो। चओ सल्लल्लाहु अलैका या अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे लारई भाई मुक़द्दस कलाम जे अंदर इरशाद फरमायो, इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति सयजअलु लहुमुर रहमानु वद्दा। अञा थोड़ो ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। मौजे करीम रब फरमायो, बेशक उहे शख्स जन ईमान आंदो व अमिलुस्सालिहात ऐं भला अमल कयाऊं, सयजअलु लहुमुर रहमानु वद्दा। अल करीब रब रहमान वधाईंदो उन्हनि जी दिलनि में उन्हनि शख्सनि जी मोहब्बत खे जिन ईमान आंदो भला अमल कयाऊं। अदा उन्हनि जी मोहब्बत अवां जी दिलनि में रब करीम पैदा फरमाईंदो। हाणे अंदाज़ो लगायो 109 साल गुज़री चुका आहिनि, पर पोइ बि साईं शम्सुल उलमा रहमतुल्लाह तआला अलैहि जी असाए तवां जी दिलनि में मोहब्बत आ, तॾहिं उन्हनि जो ज़िक्र कयूं पिया, तॾहिं उन्हनि जो तज़किरो कंदा पिया अचूं। ओ मुंहिंजा मुस्लमान भाइरो, रब करीम 1400 साल अॻे पंहिंजे क़ुरान पाक में इरशाद फरमायो त जिन ईमान आंदो भला अमल कयाऊं, उन्हनि माण्हुनि जी मोहब्बत तमाम इंसाननि जी दिलनि में पैदा कंदुसि त असां तव्हां जूं दिलियूं अॼु नूर सां मुनव्वर आहिनि। अॼु असां तव्हां जी दिलनि में मोहब्बत आहे त इन्हनि शख्सियतुनि जी आहे, इन्हनि बुज़ुर्गनि जी आहे। अल्लामा साईं खलील मदवा के सोनो सोनो बयान ॿुधायो त साईं जन जेके मुसल्ले ते वेही करे दीन जो ख़िदमतूं कयूं अथऊं, रब करीम उन्हनि जो मर्तबो उन्हनि जो मकाम शान बुलंद ऐं बाला करे छॾियो आहे। इंशा अल्लाह ताला इन्हनि जो शान अॼु बि बुलंद ऐं बाला आहे ऐं ॾींहं क़यामत ताईं इन्हनि जो ज़िक्र हलंदो रहंदो। उन्हनि जो मकाम मर्तबो उन्हनि जो तज़किरो उन्हनि जे शान जूं ॻाल्हियूं पयूं हलंदियूं। इहे अल्लाह जा कामिल वली आहिनि। मुंहिंजा मुस्लमान भाउ, अल्लाह जे वलीअ जो इनकार कॾहिं बि न कजा। छा अल्लाह जा वली अॼु जा हा या अॻु जा बि आहिनि। अवां खे मुख़्तसिरन हिकु ॿ हदीस ॿुधायां। मुंहिंजे महबूब करीम जी दरबार में सहाबी सगोरनि अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह ॿुधायो त सही अल्लाह जो वली छाखे चइबो आहे। मदीने वारे साईं फरमायो, अल्लाह जो वली उन खे चइबो आहे जंहिंजे ॾिसण सां रब याद अची वञे। सुभान अल्लाह, वाह वाह, सुभान। उन्हनि जी सूरत खे उन्हनि जी सीरत खे ॾिसण सां अल्हम्दुलिल्लाह असां तव्हां सुन्नत जमात वारा केर आयो बा थोड़ो ॻाल्हायो। केर? सुन्नत जमात वारा, अल्लाह जे वलियन जे पोयां हलण वारा हो। रब करीम उन्हनि खे ताक़त पावर कुवत अता फरमाई। उन्हनि जे सदके में असां तव्हां हलूं पिया। अल्लाह जा वली उहे जिन खे ॾिसण सां रब याद अची वञे। मुंहिंजे महबूब करीम फरमायो, इत्तकू फिरासतल मुमिन फइन्नहु यंज़ुर बिनूरिल्लाह। ऐं अल्लाह जे कामिल वलीअ जी निगाह खां बि डिॼंदा कयो। सुभान अल्लाह।
छो तो वो अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे, अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे। इन जे करे उन जी निगाह खां डिजंदा कयो। इहो तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे ज़माने मुबारक में फरमायो, पर मुंहिंजे महबूब खां अॻु बि अल्लाह जा वली हा, अॻु मुंहिंजे महबूब जे ज़माने मुबारक खां अॻु बि अल्लाह जा वली हा। अल्लाह जो कुरान खोले ॾिसो 19 सिपारो सूरह नमिल में हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जो जिक्र आ। सोने सुलेमान अलैहिस्सलाम जो सहाबिया उम्मतिया जंहिंजो नालो हजरत आसिम बिन बरखिया है, वो हजरत आसिम बिन बरखिया अल्लाह जो वली भी आ, सोने सुलेमान अलैहिस्सलाम जो सहाबी भी आहे। हुदहुद पखीअ जे हिकिड़ी ख़बर ॾिनी आ। हजरत सुलेमान फरमायो यो तख्त केरु आणे ॾींदो, इहो तख्त केरु आणे ॾींदो। हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जा उम्मती जिन्न पखी परिंदा महफिल में मौजूद हूंदा हा। इफरीत जिन्न उथी करे चयो त साईं मां आणींदुसि। केतिरी देर में जैसे ये महफिल खत्म ही न थींदी, इन खां अॻु ई अवां वटि इहो तख्त हूंदो। पाण फरमायो अञा तकड़ में अञा जल्दी हजरत आसिफ बिन बरखिया उथियो, अर्ज कई त साईं इहो तख्त मां आणींदुसि, महीने जे पंध जेतिरो परते पयल। थोड़ो तवज्जो कजो, केतिरो परते? महीने जे पंध जेतिरो परते पयल तख्त। हजरत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो केतिरी देर में आणी दे। अर्ज कई साईं अखि छिंब में इन खां अॻु इहो तख्त अव्हां जी दरबार में हूंदो। हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जे सहाबिया उम्मतीअ जो इहो कमाल आ। कुछ एतराज कंदा आहिनि त मुंहिंजा महबूब मेराज ते विया, यो कीअं थियो किताब लिखन था। जेकॾहिं सोनो सुलेमान अलैहिस्सलाम अखि छिंब में महीने जे पंध जेतिरो तख्त आणे त उहो आणे सघे थो। पोइ रब जो हबीब अल्लाह जो प्यारो नबी तुंहिंजो मुंहिंजो दिलबर नबी रात जे थोड़े हिस्से में कीअं न अर्शन खां मथे वञी करे रब जो दीदार करे वापस मोटियो आ। इहो असांजो ईमान आ, अकीदो आ त रब करीम पंहिंजे वलियन खे ताक़त अता फरमाई आ। वलियन जो इहो मकाम मर्तबो आहे त तुंहिंजे मुंहिंजे दिलबर नबीअ जो शान अञा मथे आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मां इहो जुमलो इन जे करे चयमि जो अञा ही तारीख़ूं हलन पयूं। अॼु 29 तारीख़ आहे रजब शरीफ जी। हिन रजब जी 27 जी रात तुंहिंजो मुंहिंजो दिलबर हबीब लामका खां मथे वञी करे रब करीम जो दीदार करे आयो आहे। सुभान अल्लाह। इहो छा आहे? सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन। रब करीम फरमायो पाक आहे उहा ज़ात। इहो जुमलो चई करे पोइ मां आख़िरी ॻाल्हि करे इजाज़त वठंदुसि। पाक आहे उहा ज़ात। अदा शेर रब करीम करायो न, कंहिं करायो? थोरो ॻाल्हायो। रब करायो। शेर कराइण वारो रब आ त पोइ तोखे कहिड़ो एतराज़ आहे? शेर कराइण वारो रब्बा, सफर कराइण वारो रब्बा, उन खे बयान करण वारो भी रब करीम आहे। त पोइ तोखे कहिड़ो एतराज़ आहे त इहो हुजूर जो मेराज निंड जी हाल में थियो आहे? निंड जी हाल में न, मुंहिंजो महबूब तो फरमाए मां पंहिंजे मथे जी अखियुनि मुबारक सां पंहिंजे रब जो दीदार कयो आहे। सुभान अल्लाह, सुभान। तू अर्श अज़ीम घुमी आए
रब रूबरू सोहना दिसी आए, रब रूबरू सोहना दिसी आए, मासा खजने रने वारा वल्लैल जे जुल्फन वारा, सद बार वनामा सद को मुझा घोट मदीने वारा। ओ अल्लाह जे वलियन जो शान हजरत मूसा अलैहिस्सलाम जे उम्मत में भी वली हुआ। मदीने वारो साईं फरमाए तो त जन्नत जूं 120 सिफूं 80 सिफूं अकेले मां मुस्तफा जे उम्मत जूं होंदियूं। सुभान अल्लाह, वाह वाह। जन्नत जो घणियूं 120 सिफूं 80 सिफूं अकेले मदीने वारे साईं जे उम्मत जूं 40 सिफूं 1,24,000 नबियन सगोरन जे उम्मत जूं। थोड़ो तवज्जो कजो उन्हनि सिफुनि जो हाणे तादाद ॿुधो हाणे उहा तरतीब बि ॿुधो। किताब लिखनि था त पीरी पीरी सिफ जेका हूंदी उहा अल्लाह जे वलियन जी हूंदी। सुभान अल्लाह। पीरी पीरी सिफ अल्लाह जे वलियन जी हूंदी। बाकी पोए ते तो मोजड़ा गुनाहगार, पोए ते तो मोजड़ा गुनाहगार, एतरे में एक मोजेड़ो अदना सा गुलाम पोए ते रजी विंदो। ओ सिपुल के पासे कंदे अगते हलंदो ईंदो, सिपुल के परे करे अगते हलंदो ईंदो। हजरत मूसा अलैहिस्सलाम जे उम्मत जो वली उन्हीं के मिलंदो। चवंदो काॾे तो वने, चवंदो अॻियुनि सिफुनि में वनी विहा। अॻियूं सिफूं मुंहिंजे तुंहिंजे दिलबर हबीब जूं आहिनि। सुभान अल्लाह। मुझे तुझे दिल बर नबी जे उम्मत जूं आहिनि। इन्ही जे करे अॻियुनि सिफुनि में वनी विहा। ओ चवंदो सीरत में सूरत में पंहिंजे नबीअ जे मुताबिक़ न आहे। हिते वेही रह तोखां वधीक हक़दार माया जो मां हज़रत मूसा जो उम्मती भी आहियां ऐं रब जो वली भी आहियां। वेही रहंदो आवाज़ ईंदो ए मुझे मूसा जे उम्मत जा वली इन्ही के छो विहारियो थई। अर्ज़ कंदो मौला ही सूरत में सीरत में पंहिंजे नबीअ जे मुताबिक़ न आहे। इन्ही खां वधीक हक़दार माया जो अॻियुनि सिफुनि में वनी विहा। आवाज़ ईंदो ए मुंहिंजे मूसा जे उम्मत जा वली अॼु मां जेकी तरकीब ठाही आहे उहा अमलनि वारी न आहे बल्कि तरकीब ठाही आहे त निस्बत वारी। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, फैजान शम्सुल उलमा जिंदाबाद। छाजी तरतीब ठयल आ निस्बत जी। निस्बत कहिड़ी आहे? निस्बत इहा है तो कलमो हजरत मूसा जो भरियो आ। हिन कलमो मुंहिंजे दिलबर हबीब जो भरियो आहे। सुभान अल्लाह। त अॻियूं सिफूं मुंहिंजे महबूब जे उम्मत जूं आहिनि। अवां पोइ ते थियो जेकॾहिं हा अमलनि जे हिसाब सां अॼु तरतीब हुजे हा त अॻियुनि सिफुनि में तोखे जॻह ॾियां हा। पर न अॼु निस्बत वारी त तुंहिंजा मुंहिंजा भाग भला जो कलमो सोने हबीब करीम जो भरियो आहे। सुभान अल्लाह। उन दिलबर नबीअ जो कलमो भरियो आहे। ओ हबीब एॾे मक़ाम मर्तबे वारो आहे। पर सिर्फ़ उहो हबीब न पर हिन हबीब करीम जी उम्मत भी वॾे शान मान वारी थी। हज़रत ईसा अलैहिस्सलाम के जने पंहिंजनि उम्मतनि तंग कयो। अर्ज़ के मौला जहिड़ा अथई तहिड़ा अथई अज़ाब ॾेन न ॾेन तुंहिंजा बाना अथई। जॾहिं मुंहिंजे महबूब जे साम्हूं जे इहे लफ़्ज़ आया इन तुअज़्ज़िबहुम फ़इन्नहुम इबादुक व इन तग़फ़िर लहुम। रब खे अर्ज़ कई त मुंहिंजा मौला जहिड़ा अथई तहिड़ा अथई इहे सभु मुंहिंजा उम्मती अथई।
सुभान अल्लाह जहड़ा थई तहड़ा थई मुंहिंजा उम्मती थई मौला इन्हनि जे मथां अज़ाब न कजा हुजूर त शान मान मकाम मर्तबे वारो आहे पर हुजूर जी उम्मत भी वॾे शान वारी आहे आखिरी शेर चई करे पोइ इजाज़त वठां सभई बेवफा ॿिया मगर हिकु मोहम्मद दुनिया आखिरत में वफादार आहे असां तुंहिंजे ख़ातिर रुनो ख़ार में थे ॾिसो घोट केॾो कुर्बदार आहे कयो याद आका असां खे अचण सां पेशानी पियारी ज़मीं ते रखण सां ज़मीं ते रखण सां खुदा बख्श मुंहिंजी उम्मत जूं ख़ताऊं खुदा बख्श मुंहिंजी उम्मत जूं ख़ताऊं खुदा मुंहिंजी उम्मत गुनहगार आहे सभई बेवफा ॿिया मगर हिकु मोहम्मद दुनिया आखिरत में वफादार आहे इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात बेशक उहे शख्स जिन ईमान आंदो इन्हनि जो ईमान बेमिसाल व अमिलुस सालिहात इन्हनि जो अमल भी बेमिसाल रब फरमायो जॾहिं ईमान आंदऊं भला अमल कयूं हाणे अव्हां जे मथां लाज़िमात इन्हनि शख्सियतुनि जी मोहब्बत पंहिंजी दिल में रखंदा अचो इन्हनि जो तज़किरो इन्हनि जो ज़िक्र कंदा अचो अल्लाह करीम खां दुआ आहे त रब करीम असां सभिनी खे इन्हनि जे फैज़ सां असांखे फैज़याब अता फरमाए ज़ोर सां चओ आमीन अल्लाह करीम मुंहिंजो ॿुधाइण अव्हां जो ॿुधण बारगाह में कबूल मंजूर फरमा व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।